अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है नूरियाबाद वेझो मोटरवे M9 ते मज़दा जो ट्रालर खे टक्कर थियो आहे। हादसे के नतीजे में नौजवान फौत थी वियो आहे ऐं ॿ ॼणा सख़्त ज़ख़्मी थिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं असद पालारी खान। जी असद, अपडेट कजो हादसे बाबति। जी मूंखे ॿुधाईंदो रहां त मोटरवे M9 रोड ते ख़ासि पालारी वेझो कराची खां नूरियाबाद ईंदड़ मज़दा जो ट्रालर सां ज़ोरदार टक्कर थी पियो आहे। जॾहिं त टक्कर हुअण सबबि हिकु नौजवान फौत ऐं ॿ ॼणा जेके शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। फौती जेको नौजवान जी सुञाणप थी आहे उहो इबरार वल्द हबीब रहमान पठान तौरु थी आहे। हादसे में हबीब रहमान ऐं दीदार सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे जी एडी रज़ाकारनि जी मदद सां नूरियाबाद जे ट्रामा सेंटर मुंतक़िल कयो, जिते खेनि तिबी इमदाद मिली आहे। बैदि कराची मोकिलियो वियो। फौती जेको नौजवान जो मुड़ु नूरियाबाद थाने तां ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कयो वियो आहे, जेको लाश कराची जे इलाइक़े लाठी ऐं फौती शख़्स नूरियाबाद जे फैक्ट्री बनू ब्लॉक वर्क्स में पहुरियो कंदा हुआ। जॾहिं त हादसो जेको थियो आहे उहो तेज़ रफ़्तारी सां थियो आहे। जी महिरबानी जी अपडेट करण लाइ।